ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 17/12/2023 व्यक्त बाबदाद जो रिवाइस कोर्स 6/7/97। शिव जयंती जी गिफ्ट आहे महिनत खे छॾे सदा बाबा जी मोहब्बत जे झूले में झूलंदा रहो। अॼु सर्व शिव पिता पंहिंजे चारों ओर जे आयल उहे ॿारनि सां पंहिंजी जयंती मल्हाइनि था। केतिरा ॿारनि जो भाग्य आहे जो स्वयं बाप मिलण ऐं मल्हाइण ई आया आहिनि। दुनिया वारा त पुकारंदा रहंदा आहिनि, अचो कॾहिं ईंदव, कंहिं रूप में ईंदव, आह्वान कंदा रहंदा आहिनि ऐं असां ॿारनि सां स्वयं बाबा मल्हाइण जे लाइ आया आहिनि। अहिड़ो विचित्र दृश्य कॾहिं स्वप्न में बि न सोचियो, लेकिन अॼु साकार रूप में मल्हाइण लाइ भॼी भॼी करे पहुची विया आहियूं। बाप बि चारों ओर जे ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। वाह सालिग्राम ॿार, वाह वाह साकार रूपधारी हुअनहार फरिश्ता सो देवता ॿार, वाह भगत ॿार ऐं तव्हां ज्ञानी तूं आत्मा में केतिरो फ़र्क़ु आहे न, अंतर आहे। भगत भावना जो अल्पकाल जो फल पाए करे ख़ुशि थींदा आहिनि, वाह वाह जा गीत ॻाईंदा आहिनि। तव्हां ज्ञानी तूं आत्मा ॿार थोरो सो अल्पकाल जो फल न पाईंदा आहियो, लेकिन बाप सां पूरो वरसो वठंदा आहियो, वरसे जे अधिकारी ठही वेंदा आहियो। त भगत आत्मायूं ज्ञानी तूं आत्माउनि में केतिरो अंतर आहे न। मल्हाईंदा भगत बि आहिनि ऐं मल्हाईंदा तव्हां बि आहियो, लेकिन मल्हाइण में केतिरो अंतर आहे। शिव जयंती मल्हाइण आया आहियो न, भॼी भॼी करे आया आहियो। कोई अमेरिका, कोई लंडन, कोई ऑस्ट्रेलिया, कोई एशिया, केतिरो स्नेह सां अची करे पहुचा आहियो। त बाप दादा बाप जी जयंती साथ में ॿारनि जी बि जयंती, त बाप सां गॾु ॿारनि जी बि जयंती जी मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। छो जी अकेलो बाप हिन साकारी दुनिया में सिवाय ॿारनि जी कोई बि कार्य न करे सघंदा आहिनि। एतिरा ॿारनि सां प्यार आहे, अकेलो करे न सघंदा आहिनि। पहिरियों ॿारनि खे निमित ठाहींदा आहिनि, पोइ बैकबोन थी करे व कंबाइंड थी करे करावनहार थी करे निमित ॿारनि सां कार्य कराईंदा आहिनि। साकार दुनिया में अकेलो ॿारनि जे बिना पसंदि न आहे बाबा खे। निराकारी दुनिया में त तव्हां ॿार बाप खे अकेलो छॾे करे हली ईंदा आहियो, बाप जी आज्ञा सां ई ईंदा आहियो, लेकिन साकारी दुनिया में बाप ॿारनि जे बिना रही न सघे। ॿार ज़रूरु साथ खपनि, ॿारनि जो बि वाइदो आहे साथ रहंदासीं, साथ हलंदासीं, सिर्फ़ु निराकारी दुनिया ताईं ई साथ हलंदासीं। बाप दादा ॾिसंदा हुया, बाप दादा ॾिसनि पिया कि सभी ॿारनि खे पंहिंजी जयंती मल्हाइण जो केतिरो उमंग आहे, उमंग उत्साह आहे। त बाप बि ॾिसी ॿारनि जे स्नेह में तव्हां सां गॾु साकार शरीर जो लोन वठी करे पहुची विया। इनखे चइबो आहे अलौकिक प्यार। ॿार बाप जे बिना रही न सघंदा आहिनि, बाप ॿारनि जे बिना रही न सघंदो आहे। प्यार बि अति आहे, पोइ न्यारा बि अति आहिनि। हिन करे बाप जी महिमा ई आहे न्यारो ऐं प्यारो। ॿार बाप जे लाइ ॾाढो प्रकार जी गिफ्ट, चाहे कार्ड, चाहे कोई चीज़, चाहे दिलि जे उमंग जे पत्र जो बि लाइनि बाप वटि। अॼु जे ॾींहुं वतन में सभु गिफ्ट जो म्यूज़ियम लॻल आहे। बाप तव्हांखे म्यूज़ियम आहे सेवा जो, बाप जो म्यूज़ियम आहे स्नेह जो। त जो बि सभी लाया आहिनि व भेजो आहे, सभिनि जो स्नेह संपन्न गिफ्ट बाप वटि हाणे बि म्यूज़ियम में लॻल आहे न, जंहिंखे ॾिसी ॾिसी बाप हर्षाईंदा रहंदा आहिनि। चीज़ वॾी न आहे, लेकिन जॾहिं चीज़ में स्नेह भरियलु हूंदो आहे त उहा नंढी चीज़ बि ॾाढो महान ठही वेंदी आहे। त बाप दादा चीज़ खे न ॾिसी, कागज़ जी कार्ड खे या पत्र खे न ॾिसंदा आहिनि, लेकिन हुन में समाये हुए दिलि जो स्नेह खे ॾिसंदा आहिनि। हिन करे चइबो आहे कि बाप वटि स्नेह जो म्यूज़ियम आहे। अहिड़ो म्यूज़ियम असांजे वर्ल्ड में न आहे, अहिड़ो म्यूज़ियम न। जॾहिं बाप हिकु हिकु प्यार जी गिफ्ट खे ॾिसंदा आहिनि त ॾिसंदे ई ॿारनि जी सूरत हुन में ॾिसंदा आहिनि। अहिड़ो कैमरो आहे तव्हां वटि न आहे न, गिफ्ट खे ॾिसंदे हुए बाप दादा हिकु शुभ संकल्प उथंदो आहे, ॿुधायूं करिणो पए कंदव, तयारु आहे, सोचंदो न बाबा खे जेको संकल्प उथियो आहे। बाप दादा खे संकल्प उथियो कि गिफ्ट त बाप वटि पहुची वई,
लेकिन साथ में बाप दादा खे हिकु ॿी बि गिफ्ट खपे। तव्हां माण्हुनि जी गिफ्ट ॾाढी सुठी आहे, लेकिन बाप दादा खे ॿियो बि गिफ्ट खपे त ॾींदा उहो गिफ्ट। वैसे बि इहे जो यादगार मल्हाईंदा आहियूं शिव जयंती, अर्थात कुझु न कुझु अर्पण कंदा आहिनि, बलियारी वेंदा आहिनि। त बाप दादा सोचो बलियार त सभु ॿार विया आहिनि, बलियार त थी आहे, हाणे थोरो थोरो पाण वटि संभाले करे रखियो अथव छा? रखियो आहे? पूरो बलियारी थी विया आहियो? अॼु जे ॾींहुं व्रत बि वठंदा आहिनि त बाप दादा खे संकल्प आयो कि ॿार जो कॾहिं कॾहिं थोरो सो हलंदे हलंदे थकी वेंदा आहिनि, महिनत महसूसु थींदी आहे, या निरंतर योग लॻाइणु मुश्किल लॻंदो आहे। सोचदा आहिनि थी त वेंदो, बाबा खे दिलासो ॾींदा आहिनि, बाप फ़िक्र न करो थी वेंदो। लेकिन बाप दादा खे ॿारनि जी थकावट व अकेलोपन, या कॾहिं कॾहिं कोई थोरो सो दिलि शिकस्त बि थी वेंदा आहिनि, पतो न असांजो भाग्य आहे या न आहे। कॾहिं कॾहिं अहिड़ो सोचदा आहिनि त इहे बाप खे सुठो न लॻंदो आहे। सभिनि खां ज़्यादा बाप खे ॿारनि जी महिनत सुठी न लॻंदी आहे। त इहे जेका बाबा चवनि था थकावट, अकेलोपन, कॾहिं कॾहिं कोई थोरो सो दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि, पतो न असांजो भाग्य आहे न आहे। कॾहिं कॾहिं इहे सोचदा आहिनि त बाबा चवंदा आहिनि, पोइ बाबा खे इहो सुठो न लॻंदो आहे। सभिनि खां ज़्यादा बाप खे ॿारनि जी महिनत सुठी न लॻंदी आहे। मालिक ऐं महिनत, बाप जा बि बालक सो मालिक आहियूं न, भॻवान जा बि मालिक आहियूं। त इहे महिनत करूं त माया सां मुक्त थियण लाइ महिनत करूं। मां त बाबा जो बालक आहियां, मूं वटि माया कीअं अची सघंदी आहे? मां त माया जीत जगत जीत आत्मा आहियां, मन जीत जगत जीत आत्मा आहियां। त व्यर्थ संकल्प मन में अची कीअं सघंदा आहिनि जॾहिं मां मन जो राजा आहियां? ॿुधण बि सुठो न लॻंदो आहे। त बाप खे संकल्प आयो कि ॿार बर्थडे जी गिफ्ट त ज़रूरु ॾींदा ई, छो न अॼु जे ॾींहुं सभी ॿार इहे गिफ्ट जे रूप में ॾियनि। उहा स्थूल गिफ्ट त ॾिनी, उहा त वतन में मर्ज थी वई, लेकिन निराकारी दुनिया में त ही गिफ्ट मर्ज न थींदी, हुते त संकल्प जी गिफ्ट पहुचंदी आहे। त बाप खे संकल्प आयो कि अॼु जे ॾींहुं सभु ॿारनि सां गिफ्ट वठणी आहे। त गिफ्ट ॾींदा या ॾेई करे पोइ हुते वञी करे वापसि वठी वठंदा। चईंदा मधुबन जो मधुबन में रहिजी वियो, पंहिंजे देश में पंहिंजो देश आहे। वैसे त न कंदा न, ॿार ॾाढा चतुर थी विया आहिनि। बाप खे चईंदा आहिनि कि असां चाहींदा त न आहियूं वापसि अचे, लेकिन अची वेंदी आहे। त तव्हां स्वीकार छो कंदा आहियो? अची वेंदी आहे, इहे त राइट आहे, लेकिन कोई चीज़ असांखे पसंदि न आहे ऐं ज़बरदस्ती कोई ॾिए त असां वठंदासीं या वापसि ॾींदासीं न। त स्वीकार छो कंदा आहियो? माया त वापसि लाहींदी, लेकिन तव्हां स्वीकार न करो। अहिड़ी हिमत आहे, सोचे करे चओ, पोइ हुते वञी करे न चइजो बाबा छा करां, चाहींदो न आहियां लेकिन थी वेंदो आहे। अहिड़ा पत्र त न लिखंदव न। असांजी हिमत ऐं बाप जी मदद, हिमत घटि न करो, पोइ ॾिसो बाप जी मदद मिलंदी आहे या न। सभिनि खे अनुभव बि आहे कि हिमत रखण सां बाप जी मदद समय ते मिलंदी आहे न, या न। सभिनि खे अनुभव बि आहे कि हिमत रखण सां बाप जी मदद समय ते मिलंदी आहे न, ऐं मिलणी ई आहे। बाबा चवनि था इहे त गैरेंटी आहे। हिमत असांजी मदद बाप जी, हिमत असांजी हूंदी आहे, मदद बाप जी हूंदी आहे न। त संकल्प छा थियो? चहिरो ॾिसो था, हिमत असांजी मदद बाप जी आहे, त संकल्प छा थियो? चहिरे ॾिसूं था, हिमत आहे या न आहे? हिमत वारा त आहियो न, छो जे अगरि हिमत न हूंदी त बाप जा ठहींदा ई न। त हिमत आहे तॾहिं त असां बाबा जा ठहिया आहियूं न। ठही आहे, हिन सां सिद्ध थींदो आहे कि हिमत आहे। सिर्फ़ु नंढी सी ॻाल्हि कंदा आहियो कि समय ते हिमत खे थोरो सो भुलिजी वेंदा आहियो। बाबा चई
जॾहिं कुझु थी वेंदो आहे त पुठियां हिमत या मदद यादि ईंदी आहे। समय ते सभु शक्तियूं समय प्रमाण यूज़ करणु, हिनखे चइबो आहे ज्ञानी तू आत्मा, योगी तू आत्मा। हिनखे चइबो आहे ज्ञानी तू आत्मा, योगी तू आत्मा। बाप दादा खे हिकु ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी आहे, पतो आहे कंहिं ॻाल्हि जी, चओ ॾाढनि ॿुधायो, सभु ठीकु ॻाल्हाइनि था, लेकिन बाप जो संकल्प ॿियो आहे। तव्हां ॾाढो गुईअ ॿुधाए छॾियो, नॉलेजफुल त थी विया आहियो न। बाप दादा ख़ुशि थींदा आहिनि कि कई ॿार पत्र ऐं चिटकी लिखंदा आहिनि कि असां 108 में ईंदासीं। ॾाढी चिटकियूं आहिनि। बाप दादा सोचियो जॾहिं एतिरा 108 में ईंदा त 108 जी माला 5 लड़ियुनि जी ठाहिणी पए, त 5, 6, 7, 8 लड़ियुनि जी माला ठाहींदव न। जे संकल्प कयो आहे, लक्ष्य रखियो आहे, ॾाढो सुठो आहे, लेकिन सिर्फ़ु हिन संकल्प खे विच विच में दृढ़ कंदा रहो, ढिलो न करिणो आहे। ईअं त न चईंदव न माया अची वई, ईअं त न चईंदव न कि माया अची वई, हाणे पतो न ईंदासीं या न ईंदासीं, पतो न न करिणो आहे, पतो करे वरितो न। अचिणो ई आहे असांखे, पतो करे वरितो, असांखे अचिणो ई आहे। दृढ़ता जो थप्पो लॻाईंदा रहणो आहे। हा, मूंखे अचिणो ई आहे, कुझु बि थी वञे, मुंहिंजो निश्चय अटल आहे, अखंड आहे, मुंहिंजो निश्चय अटल आहे, अखंड आहे। अहिड़ो अटल अखंड निश्चय आहे त माया खे हिलाइण जे लाइ मोकिलऊं न? ड्रिजंदव त ड्रिजंदा आहियो? माया तव्हां सां ड्रिजंदी आहे या तव्हां माया सां ड्रिजंदा आहियो? माया असांजी दरवाज़ा ॾिसंदी आहे, हितां खुलियल त न आहे, हितां खुलियल आहे, ढूंढदी रहंदी आहे। तव्हां घबराईंदा छो आहियो? माया त कुझु बि न आहे, कुझु न चओ त कुझु न थी वेंदी, कुझु न चओ त कुझु न थी वेंदी, अची न सघंदी आहे, अची न सघंदी आहे, त अची न सघंदी आहे। त हीअं चओ कुझु बि न आहे, कुझु बि न आहे, माया शइ कुझु बि न आहे, त कुझु बि न आहे, कुझु बि न आहे, त कुझु बि न आहे थी वेंदी, अची न सघंदी आहे, अची न सघंदी आहे। हीअं संकल्प करो। छा करे? त माया जो दरवाज़ो खोलूं, आह्वान करूं। त सुठी ॻाल्हि आहे कि ॾाढा ॿारनि 108 में अचण जी प्रॉमिस कई आहे न। जे चयो असां 108 में ईंदासीं, उहो लंबो हथु उठायो, अच्छा सुठी तरह सां ड्रिल करो, ॾाढो सुठो, मुबारक हुजे। ईअं न सोचो कि 108 में केतिरा ईंदा, असां किथे ईंदासीं, ईअं न सोचो। पहिरियों गिनती करणु लॻी वेंदा आहिनि, दादियूं ईंदियूं, दीदियूं ईंदियूं, दादा बि ईंदा, एडवांस पार्टी वारा बि ईंदा, असांजो नंबर ईंदो या न ईंदो, पिया पतो न। बाप दादा चई कि बाप दादा 8 लड़ियुनि जी माला ठाहे ॾींदो, इन करे तव्हां इहा चिंता न करो, ॿियनि खे न ॾिसो, पंहिंजो नंबर, तव्हांखे नंबर मिली ई वेंदो, बाबा चवनि था। ये बाप जी गारंटी आहे। बाप तव्हां किनारो न करिणो आहे, तव्हांखे माला जे विच में धाॻो ख़ाली न करिणो आहे। हिकु दानो विच में टुटी वञे, निकिरी वञे त माला सुठी न लॻंदी आहे न। इन करे दृढ़ संकल्प करो। दृढ़ संकल्प ई असांजो पोज़ीशन फिक्स कंदी आहे। सिर्फ़ु हीअं न चइणो आहे बाक़ी बाबा जी गारंटी आहे, तव्हां ज़रूरु ईंदव। अॼु त मल्हाइण आया आहिनि, मुरली हलाइण थोरी आया आहिनि, त ॿियो ई त जो बि आयो उहा माला में अची वेंदव। 108 जी माला में सभिनि खे वेलकम आहे। हीअ त भक्ति मार्ग वारनि 108 जी माला ठाही आहे। बाप दादा त केतिरी बि वॾी ठाहे सघंदा आहिनि, सिर्फ़ु हिन में गिफ्ट त बाप दादा खे ज़रूरु ॾींदव न, गिफ्ट त बाबा ज़रूरु वठंदो, गिफ्ट न छॾंदो।
नंढी सी गिफ्ट आहे कोई वॾी ॻाल्हि न आहे छो जी बाप सभी ॿारनि खे 6 मास 4 ॾिठईं त छा ॾिठईं अगरि कोई बि ॿारु थोरो बि हेठि मथे थींदो आहे अचल सां हलचल में ईंदो आहे त हुनजे कारण 3 मुख्य बाब ॾिठईं। उहे 3 ॻाल्हियूं भिन्न भिन्न समस्या या परिस्थिति ठही करे ईंदी आहे। उहे 3 ॻाल्हियूं छा आहिनि? अशुभ व व्यर्थ सोच, अशुभ व व्यर्थ सोचनि, अटेंशन रखिणो आहे लेकिन अशुभ व व्यर्थ सोचणो न आहे। अशुभ व व्यर्थ ॻाल्हाइणु, अशुभ व व्यर्थ करणु, सोचणु ॻाल्हाइणु ऐं करणु, हिन में टाइम वेस्ट ॾाढो थींदो आहे। हाणे विक्रम कम थींदा आहिनि, व्यर्थ ज़्यादा थींदो आहे। व्यर्थ जो तूफ़ान हिलाए ॾींदो आहे ऐं पहिरियों सोच में ईंदो आहे पोइ बोल करम में अची वेंदो आहे। रिज़ल्ट में ॾिठो त कंहिंजा बि बोल व करम में न ईंदो आहे लेकिन सोच में ॾाढो ईंदो आहे। कंहिंजो बोल व करम में न ईंदो आहे लेकिन सोच में ॾाढो ईंदो आहे। त समय ठाहिण जो समय ठाहिण जो आहे उहो सोचण में बिताए वेंदा आहिनि, बिताए छॾींदा आहिनि। त बाप दादा जी इहे 3 ॻाल्हियूं सोचणु ॻाल्हाइणु करण जी गिफ्ट सभिनि खां वठणु चाहिनि था। बाबा तयारु आहियो? बाबा चवनि था जंहिं ॾेई छॾी उहो हथ उठायो। ये गिफ्ट बाबा खे बाप दादा जंहिंसां कोई गिफ्ट वठणु चाहींदा आहिनि न त जंहिं ॾेई छॾियो उहो हथ उठायो। इन जी गिफ्ट सभिनि खां वठणु चाहींदा आहिनि। तयारु आहियो? हथ जो वीडियो सुठी तरह सां हिकु साइड जो कढो, वॾो हथ उठायो, ड्रिल न कंदा आहियो हिन करे मोटा थी विया आहियो। अच्छा सभिनि ॾेई छॾियो, वापसि न वठिणो आहे। इहे न चइणो आहे कि मुख सां निकिरी वियो छा करूं, मुख सां दृढ़ संकल्प जो मुख ते दृढ़ संकल्प जो बटन लॻाए छॾियो। दृढ़ संकल्प जो बटन आहे न छो जी बाप दादा खे ॿारनि सां प्यार आहे त प्यार जी निशानी आहे, प्यार वारे जी महिनत ॾिसी न सघंदा आहिनि। बाबा चवनि था त प्यार वारे जी निशानी, प्यार वारे जी महिनत न ॾिसी सघंदा आहिनि बाबा। त जेके ॿारनि खे बाप दादा सां प्यार आहे हुन प्यार वारनि जी प्यार वारी आत्मायूं अगरि महिनत करनि त बाबा ॾिसी न सघंदा आहिनि। बाप दादा त हुन समय हिन इहे ई सोचंदा आहिनि कि बाप दादा साकार में वञी करे हिननि खे कुझु चए, लेकिन हाणे त आकारी निराकारी बिल्कुलु सभी महिनत सां दूर मोहब्बत जे झूले में रहो। जॾहिं मोहब्बत जे झूले में झूलंदा रहंदा त महिनत समाप्त थी वेंदी। महिनत खे ख़तमु करो, ख़तमु करे न सोचो, ख़तमु करे छॾो। सिर्फ़ु मोहब्बत जे झूले में वेही वञो, महिनत आपे ई छुटिजी वेंदी। बाबा चवनि था सिर्फ़ु मोहब्बत जे झूले में वेही रहो, महिनत आपे ई छुटिजी वेंदी। छॾण जी कोशिशि न करो, वेहण जी, झूलण जी कोशिशि करो। शिव जयंती अर्थात ॿारनि जी महिनत समाप्त जी जयंती। अॼु खां महिनत समाप्त। हिन पहिरियों बाबा चई अॼु खां सभु कमज़ोरियूं समाप्त, व्यर्थ संकल्प समाप्त, महिनत समाप्त। सदा बाबा जी मोहब्बत जे झूले में झूलण वारियूं असां आत्मायूं। ठीकु आहे न? बाप खे बि ॿारनि ते फेथ आहे, पतो न कीअं कोई किनारो करे वठंदा आहिनि त बाप खे बि पतो न पवंदो आहे। छत्र छाया जे अंदरि वेठा रहो। ब्रह्मण जीवन जो अर्थ ई आहे झूलण, माया सां न। माया बि झुलाईंदी आहे। अमृत वेलो ॾिसो माया अहिड़ो झुलाईंदी आहे जो सूक्ष्म वतन में अचण जे बजाए, निराकारी दुनिया में अचण जे बजाए निंद्रा लोक में हली वेंदा आहिनि। चईंदा आहिनि योग डबल लाइट ठाहींदो आहे लेकिन मथो भारी थी वेंदो आहे। त माया बि झूलो झुलाईंदी आहे लेकिन माया जे झूले में न झूलणो। अधु कलाक त माया जे झूले में ख़ूब झूली करे ॾिठो, छा मिलियो कुझु बि न, ॿियो ई थकी वियासीं। हाणे अतींद्रिय सुख जे झूले में झूलो, ख़ुशी जे झूले में झूलंदा रहो, शक्तियुनि जी अनुभूति जे झूले में झूलंदा रहो। एतिरी झूला असांखे मिलिया आहिनि त हितां जा
प्रिंस प्रिंसेस खे बि एतिरा झूला असांखे मिलिया आहिनि जो प्रिंस प्रिंसेस खे बि न हूंदा। चाहे जे झूले में झूलणो आहे झूलो, हाणे प्रेम जे झूले में झूलो, हाणे आनंद जे झूले में झूलो, पवित्रता जे झूले में झूलो। त बाबा चवनि था ज्ञान जे झूले में झूलो। अलॻि अलॻि झूला बाबा असांखे ॾिना अथई। जे झूले में चाहो उहो झूले सघंदा आहियो। त असां अहिड़ी कॾहिं ज्ञान जो मंथन करूं, कॾहिं बाबा पंहिंजे हिन ब्रह्मण परिवार में आनंद जो अनुभव करो। कंहिं ॻाल्हियुनि सां असांखे आनंद मिलंदो आहे। परमात्मा प्यार जे अनुभव में खोइजी वञणु मतिलबु प्रेम जे झूले में झूलणु। एतिरा झूला आहिनि अनगिनत। झूले सां उतरो न त जो लाडला ॿार हूंदा आहिनि न, त माउ बाप इहे ई चाहींदा आहिनि की ॿार जो पांव मिटी में न पए, या गोदी में हुजे, या झूले में हुजे, या गलीचनि में ते हुजे। बाबा चाहींदा आहिनि मुंहिंजा ॿार, जेका लाडला ॿार हूंदा आहिनि न, त माउ बाप चाहींदा आहिनि की मुंहिंजा इहे ॿारनि जो पांव मिटी में न पए, गोदी में ई रहे, या झूले में रहे, या गलीचे में वेहे, हुनजा पेर गलीचे ते उतनि, मिटी में पांव न पवनि। ईअं थींदो आहे न त तव्हां केतिरा लाडला ॿार आहियो। असां त बाबा जा केॾा लाडला ॿार आहियूं। त बाबा चवनि था कि असां लाडला ॿार, तव्हां जहिड़ा लाडलो कोई आहे? असां जहिड़ो लाडलो कोई आहे? बाबा चवनि था मिट्टी में पांव न वञे। ईअं थींदो आहे न त तव्हां केतिरा लाडला आहियो। तव्हां जहिड़ो कोई दुनिया में लाडलो आहे? ॾिसो पूरी दुनिया केॾी दुखी आहे, परेशान आहे। असां बाबा जा ॿार संगम युग ते वेठा आहियूं। केॾा दुनिया जे हिसाब सां त असां केॾा बेफ़िक्र थी विया आहियूं न, अगरि बाबा जे मथां सभु छॾे छॾियो आहे त। परमात्मा लाडला ॿार अगरि देहभान में ईंदा आहियो त देह छा आहे? मिट्टी आहे न। त देह खे छा चईंदा आहिनि? मिट्टी। मिट्टी में मिली वई त इहा मिट्टी आहे न। मिट्टी में पांव छो रखंदा आहियो? मिट्टी सुठी लॻंदी आहे छा? बाबा चवनि था मिट्टी सुठी लॻंदी आहे। कई ॿारनि खे मिट्टी सुठी लॻंदी आहे, कई मिट्टी खाईंदा बि आहिनि, लेकिन तव्हां न खाईंदा आहियो। पांव बि न रखो। तव्हां न खाओ, पांव बि न रखो। संकल्प अचणु अर्थात पांव रखणु। बाबा चई न संकल्प ईंदा, लेकिन एक्सेप्ट न करो उनखे। व्यर्थ संकल्प ईंदा, लेकिन उनजे भाव में न वञो। छो जो हिन ई दुनिया में रहूं था न, त बदबू त ईंदी। व्यर्थ सम्झो हाणे दुनिया कोई जेका घर गृहस्थी में रहंदा आहिनि, त जेका माण्हू उन्हनि जी घर गृहस्थी वारा लहसुन प्याज खाईंदा आहिनि उहे न खाईंदा आहिनि भले, या जो माताऊं ख़ुदि न खाईंदियूं आहिनि लेकिन घर वारनि जे लाइ ठाहिणो पवंदो आहे, त बदबू त ईंदी नक में लहसुन प्याज जी। लेकिन उन्हनि खे संकल्प थोरी ईंदो आहे हा मां इहे खायां न। त उहा ई हिन दुनिया में बदबू त ईंदी असांखे, लेकिन असांखे अरे ईअं उनजे संकल्प जे भाव में न वञिणो। अगरि लहसुन प्याज जी स्मेल अचे थी ठाहिण समय, अगरि माण्हू उनजे भाव में अची वियो कि हा केॾो सुठी ख़ुशबू थी अचे, केॾी टेस्टी ठही हूंदी भाॼी, त ईअं असांखे स्वीकार ख़ुदि न करिणो आहे। त ईअं ई बाबा चईंदा आहिनि कि संकल्प त ईंदा, लेकिन असांखे उनखे स्वीकार न करिणो। स्वीकार करणु मतिलबु मिट्टी में पांव रखणु। संकल्प में बि देहभान न अचे। सोचो, यादि रखो कि असां केतिरा लाडला ॿार आहियूं, कंहिंजा लाडला आहियूं। सतयुग में बि परमात्मा लाडला न हूंदासीं।
सतयुग में बि असां परमात्मा लाडला न हूंदासीं, दिव्य आत्माउनि जा लाडला हूंदासीं न असां सतयुग में, लेकिन हिन समय असां परमात्मा बाप जा लाडला आहियूं। त बाप हिम्मत जो हथ सां गिफ्ट ॾिनी, त ॿारनि हिम्मत जे हथ सां बाबा खे गिफ्ट ॾिनी। कहिड़ी गिफ्ट ॾियणी आहे असांखे? महिनत सां मुक्त थियण जी। हिन करे बाप दादा हुन जी थैंक्स था करनि, शुक्रिया, धन्यवाद। अच्छा, चारों ओर जे अति भाग्यवान ॿार जो स्वयं शिव बाप जी शिव जयंती मल्हाइनि था। अहिड़ा पदम गुणा त छा, लेकिन जेतिरो बि ज़्यादा खां ज़्यादा चओ उहो बि थोरो आहे। अहिड़ी महान भाग्यवान आत्मायूं, सदा बाप जी आज्ञा ते हर क़दम रखण वारियूं, बाप जी स्नेही ऐं समीप आत्मायूं, सदा मालिकपन जे अचल आसन निवासी, सो भविष्य सिंहासन निवासी। सदा मालिकपन जे अचल आसन निवासी, सो भविष्य सिंहासन निवासी श्रेष्ठ आत्माउनि खे सदा बाप सां गॾु मौज सां मोहब्बत जे झूले में झूलंदे हुए साथ हलण वारा अहिड़ा बाप दादा जे साथी ॿारनि खे बाप दादा जो बर्थडे जी मुबारक यादि प्यार स्वीकार थिए। बाप जो सभी मालिकनि खे नमस्ते। बाबा जैसा सभी मालिकनि खे नमस्ते था करनि। वरदाना ब्राह्मण जीवन में सदा महिनत सां मुक्त रहण वारा सर्व प्राप्ति संपन्न ठहूं। हिन ब्राह्मण जीवन में दाता विदाता वरदाता टई संबंध सां एतिरा संपन्न ठही वेंदा आहियो जो बिना महिनत रूहानी मौज में रही सघंदा आहियो। एतिरा असां ब्राह्मण जीवन में दाता विदाता वरदाता टिनी संबंध सां एतिरा आत्मायूं असां भरपूर थी वेंदा आहियूं जो महिनत रूहानी मौज में, जो बिना महिनत रूहानी मौज में रही सघंदा आहियूं। बाप खे दाता जे रूप में यादि करो त रूहानी अधिकारीपन जो नशो हूंदो, अची वेंदो। बाबा के दाता जे रूप में यादि करो त रूहानी अधिकारीपन जो नशो रहंदो। छो जे असां दाता जा ॿार बि दाता ई आहियूं। बाबा जी न तव्हां डबल मालिक आहियो, मुंहिंजे खज़ाने जो बि मालिक आहियो ऐं स्वराज्य अधिकारी बि आहियो। त अधिकारीपन जो नशो ईंदो। शिक्षक जे रूप में यादि करो त गॉडली स्टूडेंट आहियां। बाप जे संबंध में यादि करो त रूहानी अधिकारीपन जो नशो हूंदो। शिक्षक जे रूप में मां गॉडली स्टूडेंट आहियां। हिन भाग्य जो नशो रहंदो। सतगुरु हर क़दम में वरदान सां हलाइनि था। हर कर्म में श्रेष्ठ मत वरदाता जो वरदान आहे। हर कर्म में बाबा जी श्रेष्ठ मत असांखे जो मिले थी, श्रेष्ठ मत उहो वरदात बाबा जो, सतगुरु बाबा जो वरदान आहे। मत श्रेष्ठ मत वरदाता जो वरदान आहे असांजे लाइ। त बाबा जी हर श्रीमत खे वरदान जे रूप में एक्सेप्ट कंदा रहो, उनखे कर्म में लाहींदा रहो त धारणा मूर्त थी वेंदव। अहिड़ा सर्व प्राप्तियुनि सां संपन्न रहो त महिनत सां मुक्त थी वेंदव। अहिड़ो सर्व प्राप्तियुनि सां संपन्न रहो। बाप जे संबंध में रूहानी अधिकारीपन, शिक्षक जे रूप में गॉडली स्टूडेंट, सतगुरु जे रूप में हर कर्म में जो श्रेष्ठ मत आहे उनखे वरदाता द्वारा वरदान सम्झी करे हलो त जॾहिं सर्व ऐं प्राप्त करो, जॾहिं सर्व प्राप्तियुनि सां संपन्न रहो। अहिड़ा सर्व प्राप्तियुनि सां संपन्न रहो त महिनत सां मुक्त थी वेंदो। स्लोगन आहे बुद्धि जो हल्कोपन व महीनता ई सभिनि खां सुंदर पर्सनैलिटी आहे। बुद्धि जो हल्कोपन ऐं महीनता ई सभिनि खां सुंदर पर्सनैलिटी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो,